वॾे वज़ीर मादनी शाह जी सदारत हेठि आपाशी ऐं वर्क्स एंड सर्विसिस खाते जो कढियल इजलास थियो आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, नासिर शाह, जाम खान शोरो, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई। अमा खे आगाह कंदासीं हिकु भेरो ॿीहर वॾे वज़ीर सैयद मादनी शाह जी सदारत हेठि आपाशी ऐं वर्क्स एंड सर्विस खाते जो गॾियल इजलास थियो आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, नासिर शाह, जाम खान शोरो, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि इजलास में शिरकत कई आहे। वॾे वज़ीर जी जाम शोरो फाटक रोड खे कोटड़ी बैराज ताईं डबल ठाहिण जी हिदायत वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां चयो वियो आहे त जाम शोरो फाटक रोड खे कोटड़ी बैराज ताईं ठाहिण जी हिदायत कई आहे। वर्क्स एंड सर्विस खाते जूं 799 स्कीमूं जारी आहिनि। इजलास में वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हलंदड़ माली साल ख़तमु थियण खां अॻु पंहिंजूं स्कीमूं मुकमल करियो। कम जो मयार हर सूरत में बहितरीन हुजणु घुरिजे। अवां खे ख़बर ॾियनि पिया वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि आपाशी वर्क्स एंड सर्विसिस खाते जो गॾियल इजलास थियो आहे। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, नासिर शाह, जाम खान शोरो, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर जे जाम शोरो फाटक रोड खे कोटड़ी बैराज ताईं डबल ठाहिण जी हिदायत कई वई। वर्क्स एंड सर्विसिस खाते जूं 799 स्कीमूं जारी आहिनि। इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हलंदड़ माली साल ख़तमु थियण खां पंहिंजूं स्कीमूं मुकमल करियो। कम जो मयार हर सूरत में बेहतर हुजणु घुरिजे। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीला शारी खान जी। शबीरा आगाह जो सदारत हेठि आपाशी खाते ऐं वर्क्स एंड सर्विसिस खाते जो गॾियल इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि सैयद नासिर हुसैन शाह, जाम खान शोरो, अली हसन ज़रदारी, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। उन मौक़े ते वॾे वज़ीर चयो त वर्क्स एंड सर्विसिस खाते जूं 166 अरब रुपयनि जी लाॻत सां कुल 799 स्कीमूं जारी आहिनि। उन चयो त इन साल 799 स्कीमुनि लाइ 55 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि ऐं 37 अरब रुपया ख़र्च कया विया आहिनि। संजय वॾे वज़ीर वर्क्स एंड सर्विसिस खाते खे हिदायत कई त माली साल जी पुॼाणी खां अॻु पंहिंजो कमु मुकमल कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कम जो मयार हर सूरत में बहितर हुअणु घुरिजे। इन साल 2024-25 में असां का बि नई स्कीम न रखी आहे, पर हलंदड़ स्कीमुनि खे मुकमल करे रहिया आहियूं। इजलास खे ॿुधायो वियो त LBDO सिस्टम 115.4 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी PSDP जो हिसो हो। इजलास में संजय वॾे वज़ीर ॿुधायो त हाणे उहा स्कीम 172 अरब रुपयनि जी थी चुकी आहे। वॾे वज़ीर CDWP खे स्कीम जी मंज़ूरी ॾियण जी हिदायत कई। इजलास खे ॿुधायो त इन वक़्त ताईं उन स्कीम ते कुझु बि ख़र्च न कयो वियो आहे। इजलास खे इहो ॿुधायो वियो त इन साल स्कीम लाइ 100 मिलियन रुपया मुख़्तस कया विया आहिनि। वॾे वज़ीर जाम शोरो फाटक रोड खे कोटड़ी बैराज ताईं तामीर करण जी हिदायत कई। संजय वॾे वज़ीर चयो त हीउ पुराणो रोड आहे, उनखे डबल कैरेज वे ठाहियो वञे। ठीकु आहे, महिरबानी अवां जी शबीरा आगाह करण लाइ।